ऑर्डिनेंस में इहो हिननि आंदो आहे त यानी मशावरत जेका अपोजिशन लीडर सां थियणी आहे उहो तरमीम नथा कनि कानून में मशावरत कबी इहो आहे उनजो कानूनी पासो। पर जेको हुनजो सियासी पासो फवाद चौधरी चयो त मशावरत अपोजिशन सां करे सघूं था, यस शहबाज शरीफ़ सां नो, यानी शहबाज शरीफ़ जेसि ताईं लीडर ऑफ अपोजिशन आहे तेसि ताईं वज़ीर आज़म हुन सां मशावरत न कंदो। त पोइ हुनजो रस्तो इहो कढियो वियो आहे त सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब जेके आहिनि उहे वज़ीर आज़म सां ऐं शहबाज शरीफ़ सां मशावरत कंदा, ॿिए लफ़्ज़नि में टियाकड़ी कंदा ऐं अञा ॿिए लफ़्ज़नि में इहो चइजे त इमरान ख़ान साहब छाकाणि त शहबाज शरीफ़ जो मुंहुं दर मुंहुं नथो चढ़णु चाहे, तंहिंजे करे इहो कमु सदर जे हवाले थियो आहे। उहे घणो कमु न हूंदो आहे वाने सदर में, शायदि अलाए कीअं मसइलो आहे। सो इहो कमु सदर पाकिस्तान ते पॉलिटिकल मैटर, मतिलबु हिकिड़ो तव्हां ॾिसो त हिकिड़ी छा चइजे, ही को पॉलिटिकल ॻाल्हि त सम्झ नथी अचे त अगरि जेको फवाद चौधरी साहब या वफ़ाक़ी हुकूमत जो मौक़ुफ़ आहे त जनाब मुबैना तौर ते शहबाज शरीफ़ चोर आहे, त हू चए थो त इहो ईअं आहे त चोर खां पुछिजे त तुंहिंजी जांच केरु करे, यानी हू ॿिए लफ़्ज़नि में इल्ज़ाम हणनि था चोरी जो शहबाज शरीफ़ साहब ते। तंहिंजे करे इमरान ख़ान साहब त हुन सां न ॻाल्हाईंदो, छोकी इमरान ख़ान खां बि हिन मुल्क जो रियासत जो सरबराह आहे। इमरान ख़ान साहब त वरी बि हुकूमत जी सरबराह आहे, जेको हिन मुल्क जो रियासती सरबराह आहे उनखे चवनि था त इहो कुधो कमु तूं करे वठ। अगरि ही कुधो, मां त नथो चाहियां कुधो कमु आहे, लेकिन अगरि शहबाज शरीफ़ साहब सां मशावरत करणु नैब चेयरमैन लाइ हिकिड़ो किनो कमु आहे जेको इमरान ख़ान साहब चए थो मुंहिंजे शायाना शान न आहे, त उहो जेको सदर आहे यार उहो त रियासत जो सरबराह आहे, उनखां ई किनो कमु करायो विया ऐं हू शरीफ़ माण्हू करण लाइ तयारु आहे। लेकिन मूं जेको तव्हांखे कल्ह बि सॼी ॻाल्हि जो हासिल मतिलबु ॿुधायो, उहो हासिल मतिलबु इहो ॿुधाई सॼो जेको मेलो लॻो आहे हिनजो मक़सदु इहो आहे त फ़िलहालु इन ई जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल साहब खे चेयरमैन नैब लाइ कंटिन्यू करणो आहे। छो न हो मनी त अपोजिशन लीडर न ऐं ॻाल्हि डेक खाई वई न, चल सो चल, 3 महीना 4 महीना त ऑर्डिनेंस हलंदो, वरी अदालतनि में वेंदो, ही थींदो। फ़िलहालु त हिनखे हलायूं जेतिरो तकड़ तकड़ में हिन कमु वठी सघिजे, हिन कमु वठी सघिजे ग़लति ॻाल्हि थी वेंदी, जेतिरो तकड़ तकड़ में चेयरमैन साहब कमु करे सघे ओतिरो त कराए वठिजे। लेकिन बहरहाल हिन बहाने सां नैब जा जेके इख़्तियारात आहिनि उहे ॿीहर हिन ऑर्डिनेंस में थोरा पर कटिया विया आहिनि। मिसाल हुनखे चयो वियो आहे त तव्हां टैक्स मामलनि में न पवंदो, तव्हां कंहिंजे निजी झेड़े में नैब मुदाख़लत न कंदी, तव्हां वापारियुनि खे न इंगेज कंदो, ठीकु आहे। ईअं जेके कॉन्स्टिट्यूशनल मैटर हुकूमत जा आहिनि, CCI आहे, पार्लियामेंट, हिननि सभु मामलनि में नैब न पवंदी। सो थोरो हुनखे ऐं चयो आहे त तव्हां जेको आहे वॾे मामलनि में पओ, ही हेठियनि मामलनि में न पओ। लेकिन हिकिड़ी जेका ॻाल्हि अॼु हिन ऑर्डिनेंस में आई आहे जेका मुल्क जे ॿियनि कामूरनि लाइ बि ॾुखी हूंदी, पर बकौल फ़ारूक नसीम ते इहो घणो कमु सिंध में थियल आहे त जेको VR कई वई वॉलंटियरली रिटर्न शइ, जेको ॾोकड़ जेको प्ली बार्गेनिंग आहे हिकिड़े तरीक़े सां, लेकिन इहो आहे त हुनखे VR चवनि था त उन में जेको पैसा हुननि रज़ाकाराना तौर ते रिश्वत जा कामूरनि मोटाए ॾिना, उहे अॼु बि सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते पोस्टिंग्स ते आहिनि। त उन्हनि खे फ़ारूक नसीम अॼु TV जे ज़रिए नियापो ॾिनो त इज़त इन में अथव त इस्तीफ़ा ॾेई छॾियो, न त ही कानून अची वियो आहे तव्हांखे पाण ई वञणु नाहिल थी वेंदो। सो इहो जेके अॼु जेके बि VR कयल, मूंखे ख़बर न आहे सिंध में 100 आहिनि, 1000 आहिनि, 2000 जेतिरा बि कामूरा हेठि मथे आहिनि जिन्हनि VR कई हुई नैब सां, उहे अॼु खां पोइ नौकिरी ते जड़ कर न हूंदा।